अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स, उम्मीद तो तव्हां सब खैरियत सां हूंदव। वेलकम बैक था कयूं असांजे इन यूट्यूब चैनल मरी अकेडमी में। अज जे लेक्चर में असां स्टडी कंदासीं इंट्रोडक्शन के, जो है बेसिक है असांजे एट पार्ट्स ऑफ स्पीच जो लास्ट जो है सो टॉपिक है। एट पार्ट्स ऑफ स्पीच में जे हिन जी पोजीशन जो है लास्ट है, जो ही जो है सो छा जे करे जो है सो एट पार्ट्स ऑफ स्पीच में ऐड कयो वियो है। पहिरां असां इनके उन कॉन्सेप्ट के पढ़ंदासीं, पोइ असां पढ़ंदासीं त ही आयो छो, इनके इस्तेमाल किथे कयो वेंदो आहे, ही बेसिकली इन जो कॉन्सेप्ट आहे छा, ही यूज़ किथे कयो वेंदो आहे, इनके यूज़ कंदा छो आहिनि। त बेसिकली असां इन जी इंट्रोडक्शन जी पहिरां असां जो आहे सो डेफिनेशन के स्टडी कंदासीं, पोइ असां इन जी कॉन्सेप्ट के फील वठण जी जो आहे सो कोशिशि कंदासीं। सभ खां पहिरां जो आहे सो असांजो डेफिनेशन इन जो आहे shows sudden reaction or emotion। ये जो है सो ॾेखारींदो है सडन रिएक्शन या इमोशंस, जो है शो कंदो है सडन रिएक्शन या इमोशंस के। वो चाहे असांजो इंट्रोडक्शन आहे कॉन्सेप्ट जो फील ना आयो हूंदो तव्हांखे। बेसिकली जो है सो ही डेफिनेशन तव्हांखे कॉन्सेप्ट जी फील न ॾींदी, जेको जो है सो असां एग्जाम्पल्स सां सम्झंदासीं, पोइ असांखे इन कॉन्सेप्ट जो फील ईंदो। मिसाल तौर असांजो के किथे जो है सो असांखे अहिड़ी का घणी ख़ुशी थी वई जंहिंमां असांजी का अहिड़ी ॻाल्हि थी वई जंहिंमें असांजो अचानक को अहिड़ी रिएक्शन थिए, जीअं असां केरु मरी वेंदो आहे असांजे पाड़े में त असां अचानक कंदा आहियूं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। त मतिलबु उहो छा आहे, असांजो अचानक रिएक्शन आहे। जिथे असांजो अचानक रिएक्शन हुजे उनखे छा चयो वेंदो आहे, इंटरजेक्शन चयो वेंदो आहे। इंटरजेक्शन बेसिकली ही जेको असां किथे बि असांखे ख़बर की पए त इंटरजेक्शन आहे, उहो वर्ड इंटरजेक्शन खे शो करे थो। बेसिकली जॾहिं असांखे ख़बर ई न हूंदी त इंटरजेक्शन जे लाइ बेसिकली असां जॾहिं को असां ईअं चवंदा आहियूं इन्ना लिल्लाहि इन्ना व इला जो आहे सो इहो चवंदा आहियूं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, इहो असां चवंदा आहियूं। त बेसिकली इहो असां सिंपल में बि चवंदा आहियूं। की खबर पए त असांखे जेको आहे इहो इन में इमोशन्स आहिनि असांखे। हा, उते जेको बंदो हूंदो या उते जेको असांखे ॿुधंदो हूंदो, असां सां जेको कनेक्ट हूंदो, उनखे ख़बर हूंदी त इन जो इमोशन्स छा आहिनि। पर जेके असां पंहिंजी बुक वग़ैरह में का राइटिंग कंदासीं या को अहिड़ी जेको आहे सो कंडीशन अप्लाई कंदासीं त असांखे ख़बर न पवंदी, छो त सिंपल असां अगरि वर्डिंग में लिखी वञूं त असांखे उन जी कॉन्सेप्ट ख़बर न हूंदी त छा हिन में इमोशन्स आहिनि या कोन, त असांजो ये कॉन्सेप्ट असांजो जेको आहे ख़राब थी थो सघे। त इन जे लाइ जेको आहे सो ग्रामर में हिकु रूल आहे, जॾहिं बि इंटरजेक्शन खे शो कयो त ही जेको आहे सो हिकु जेको आहे लकीर ऐं हुनजे हेठां टिपको जेको आहे सो इहो इंटरजेक्शन खे शो कंदो आहे। ठीकु आहे, त इहो छा आहे, इंटरजेक्शन खे शो कंदो आहे। बेसिकली ही जेको आहे इंटरजेक्शन जो सिंपल डेफिनेशन हुयो तव्हांखे अॼोको ही जेको आहे सो एट पार्ट्स ऑफ स्पीच जो असांजो लास्ट वीडियो हो। जे उम्मीद आहे तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि आयो हुजे त लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो। मिलंदासीं अॻिले हिकु अमेज़िंग वीडियो तहत। बेसिकली तव्हांखे वरी हिन इंटरजेक्शन जो इंट्रो कराए छॾियां जीअं तव्हांखे यादि रहे त हिन में जेको आहे सो असांजे फीलिंग्स खे जेको आहे सो असांजे फीलिंग्स खे जज कयो वेंदो आहे त असांजो फीलिंग केतिरो आहे, फीलिंग असांजो केतिरो आहे, कीअं कहिड़े नमूने जी असांजी फीलिंग आहे, असां उनखे शो करण जे लाइ जेको आहे सो अगरि असां वटि नाउन प्रोनाउन वर्ब इहे सभु जेके आहिनि से हिकिड़े क़िस्म जा अलॻि ई कॉन्सेप्ट आहिनि, पर उन्हनि खे हिकु ॻाल्हाइण जे तरीक़े खे असां अगरि को ॻाल्हायूं था त पोइ उन में जेको आहे सो असांजो तरीक़ो कहिड़े नमूने जो आहे, असांजो कीअं था ॻाल्हायूं, जेको आहे सो असां सफ़ा कावड़ में था ॻाल्हायूं या अहिड़े का इमोशन्स में असांखे अगरि इमोशन्स सां रिलेटेड असां का ॻाल्हि कयूं त उहा छा में मैयर कई वेंदी, जज कई वेंदी इंटरजेक्शन में। अॼोको वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो। मिलंदासीं अॻिले वीडियो में जंहिंमें असां हिकु अमेज़िंग टॉपिक तहत ॻाल्हाईंदासीं। मिलंदासीं अॻिले वीडियो ते। तमामु घणो ख़्यालु रखिजो।